बादशाह ऐलान करे छॾियो, जीअं बि शख़्स मुंहिंजे उठनि तां बोरियूं सोन जूं ऐं पैसनि जूं लाहे खणी वियो चोर, त उनखे मां पंहिंजी अधु बादशाही ऐं वॾवर धीउ जो संग ॾींदुमि। इहो हुन चोर ऐं हरामीअ ॿुधो, देरी न कई, इरादो करे वेठे त इहो को मुंहिंजे लाइ मसइलो ई न आहे। बादशाह बि देरी न कई, वॾो हिकिड़ो लोहो कोट में अंदरि उठ वाड़े उन्हनि ते बोरियूं रखी ऐं ॿाहिरियों चारो तरफ़ चौकीदार बीहारे फिटी कयईं, जीअं हितां बोरियूं को बि न खणी सघे, जीअं त मुंहिंजो अहद थियल आहे। त देरी न कई, हुन यार पासो वठी हिकिड़ी सुरांग कढी हुन में अंदरि घिरी, जीअं तरार हुयसि तीअं ई चईनि उठनि जूं मुंडियूं उन महिल लाहींदो ऐं उन्हनि जे मथां बोरियूं खयूं हीउ पासो ॾेई रवानो थी वियो। हिन चोरनि खे का ख़बर ई न पई, हुननि खे चौकीदारनि खे, हीउ उतां बोरियूं लाहे रवानो थी वियो। साईं बादशाह खे हिननि साईं नौकरनि चाकरनि उठनि खे को गाह बाह जाम पाणी बाणी विझी ऐं ॿाहिरि चौंकीअ ते बीह रहिया। इन ॻाल्हि खे 3 ॾींहं गुज़री विया। जीअं तो वज़ीर अचे उन आम्हूं साम्हूं चौकीदारनि ॾे ऐं समासूद ते, त ॾिठईं त बणा गिजूं ऐं कांव पिया था फिरनि। वियो चौकीदारनि सां वञी मिलियो त ॾे हाल अहिवाल अंदरि उठनि जो। उठनि खे गाह पाणी जाम ॾिनो आहे, सफ़ा ठठ सां वेठा आहिनि। हिन चयो, हे गिजूं ऐं कांव जो फिरंदा पिया त तव्हां ॾिसी आया आहियो? जे न बागा बाह जी ज़रूरत ई कोन्हे कंहिं शइ जी, पाणी बाणी बुते सफ़ा ईअं फूकट पियो थो पए, खाधियूं ठोकयूं वेठा आहिनि। जे मूंखे एतबार न आहे हिन गिजुनि कांवनि ते, गेट लाहियो। जीअं जो गेट लाहियो त ॾिठनि त बणा गिजुनि कांवनि हुननि जा रुॻो हॾा रहिया आहिनि, ॿियो मास बास खाई वियूं। उन महिल देरी न कई, बादशाह हुननि 4-5 जेका बि नौकर हुते चौकीदार हुया सभिनि खे सफ़ा जेरो पूरा छॾियईं। हाणे बादशाह अफ़सोस में अची वियो त बणाई अॻे धड़ बि लाहे वियो ऐं चोर जी मुंडी बि लाहे वियो ऐं अॼु सामान बि मुंहिंजो चोरी बि सम्झो उठ बि मारे वियो ऐं वॾा सोन वग़ैरह बि खणी वियो। इहो चोर आहे त आहे कहिड़ो? बादशाह जी धीउ वॾोड़ जेके बार बार चई पियो त मां उनखे ॾींदुमि, उहा अची पीउ खे चयईं त इहो चोर मां पकड़ींदुमि। चईं पुट कीअं पकड़ींदे? चयईं त पंहिंजी महिलात ते मूंखे पैसनि जी भरी रखी ॾे ऐं उते ऐलान कर त जेको बि तूं लाहे वियो त पोइ मां उन सां शादी बि कंदुमि ऐं अधु बादशाही जो उनखे ॾिजांइ तूं। हिन बादशाह धीउ जो चवणु वठी ऐं ऐलान कयो त भाउ जेको बि मुंहिंजी महिलात तां पैसनि जी भरी लाहे वियो त मां पंहिंजी वॾवर धीउ ऐं उनखे बादशाही अधु ॾींदुमि। हीअ बि सही भरीअ जे मथां चढ़ी शहज़ादी वेही रही ऐं हीअ बि यार जो टाइम थियो त आस्ते आस्ते हलंदो हलंदो हिकु अचे पियो शाम जो टाइम हुजे, हिकु उतां छोलण वारो वञे पियो त छोला वाणियो हुजे, छोला खपायो, छोला वठो, छोला वठो चवंदो वञे पियो। उतां हुन घिटीअ खां 2 रस्ता हुया, हिकु हुन पासे ॾो छोलनि वारो, हिकु हिन पासे ॾो उहो साॻियो ई चोर हरामी हुयो। जंहिं महिल उहो पासो ॾे 1 ॿिए टपिया त हाणे चोर सोचियो त भला हिन वाणीअ खां छोला वठां ऐं त पोइ भला ॾिसां त बादशाह खे छा करिणो आहे। त बादशाह हुन वरी चोर देरी न कयो त छोलनि वारे खे सॾु करे चयईं त छोला केतिरा अथई? चई आहिनि। चयईं त पोइ इहो टके खनि या ॾिजांइ। हुन चयो त भणा हूअं त पैसनि ऐं मुना वांगुरु अधु टके जा वठंदा आहिनि, हीअ त सॼो टके जो वठे थो, ॿधो ग्राहक आहे। हिन देरी न कई, शाम जे टाइम जे महिल खणी वञा घरु ख़राबु थी पए, हिन बि देरी न करे हिन खे कुरखो हुयो साइड सां, उहो खणी हिन खे टपाए ॾिनई त हिन वटि छोला त खणी पुॼनि पिया। हिन चयो त अञा कोन था पुॼनि। हिन टके जी लालच में सॼी बांह कढी हिन खे छोला अॻिते करे ॾिना। हुन बि देरी न कई, खंजर कढी ठूठको खणी हुन वाणी जी बांह वढियूं, छोलनि सिधो हलियो वियो। हुन वाणीअ ॾाढियूं रड़ियूं कयूं पर कीअं ॿुधियूं कीअं न ॿुधियूं। वाणियो त वीचारो घरु वञी रत ॻाड़ींदो ॻाड़ींदो पुॻो। हीअ यार बि वाणी वारी बांह खणी साॻी बादशाह वारी महिलात ते पुॻो वञी। बसि हीअं जंहिं महिल चढ़ी आम्हूं साम्हूं बोरीअ जे थियो त ॾिठे शहज़ादी हिन खे ॾिठो पर हिन खे बुट लॻल ई शहज़ादीअ कोन सुञातो। शहज़ादीअ खे चयईं त तूं? चयईं त रड़ियूं पिया करे। चयईं रड़ियूं न कर, मूंखां लेट्रिन उड़ी थी वञे, पेशाब ओड़ो थो वञे, मां पेशाब कयां सो पोइ तूं भले रड़ियूं करे फासाई ते चढ़ाए छॾ बादशाह खे पिणे खे घुराए, बाक़ी हाली 1 मिंट बि त मां पेशाब करे वठां। चए भेण हेॾो वॾो चोर आहे त को पेशाब बि नथो बीहे ते बि चोरी थो करे। चए बसि ज़रूरत आहे मुंहिंजी, बसि हाणे चए तूं भॼी वेंदे। चए न भॼी न तोखे एतबार न आहे त भला हीअ मुंहिंजी बांह पकिड़े बीह त मां तूं परते मुंहुं कर त मां पेशाब करे आहियां, पोइ भला पिणे खे सॾु कर त भली मूंखे फांसी ते चढ़ाए। हिन शहज़ादीअ खे वाणी वारी बांह ॾेई हिन खे पोइ हिते मुंडी जंहिं महिल शहज़ादीअ वराए त पोयों हुन बोरीअ खे साॻिए खे कुल्हो ॾेयूं। हे यार लथो हलियो वियो, उहा बांह झलियूं उते ई बीठी आहे। 2-3 मिंट गुज़रिया। चईं उथ मुआ त पोइ हिते लोणो थो वराए त ठूठको बांह ई कोन्हे।
सही शहज़ादी वञी पीउ खे रड़ियूं कंदी वई त बाबा ही ठूठ खां बांह चोर कटराए बोरी खयूं हलियो वियो। बादशाह खे ख़बर पई उन महिल राति में ऐलान करे छॾियईं बा सुबुह सां जंहिंजी बांह कटियल ॾिसो उहो यकदमि ज़मीन ते पेर न खुपनि मौत खजी पुॼे। हीअ त वाणीअ खे सुबुह सां हाणे वीचारे खे वॾो सूर हुयो, दोस्तनि चईन सां वञे पियो दावो कंदो त भाउ हीअं मूंसां हालत थी वई, को बांह मुंहिंजी झट जो पुटु कपे वियो। हे इहे ॻाल्हियूं कंदा अचनि पिया त वॾ चौकीदारनि इहो ॾिठो त भला वाणीअ जी बांह ई कोन्हे का। यार अञा हुननि दोस्तनि अॻु केचरियूं कयूं पियूं, उन महिल खणी नौकरनि हुनजी खयो। बादशाह जो ऑर्डर हुयो, चई बा तूं चोर आहे, बादशाह जो ऑर्डर असां वटि अचे। उन महिल यार खे खंबियूं खयूं हलिया विया। वञी यकदमि बादशाह वटि हिननि खे पेश कयईं। अचे हुन वाणी बा कसम खईं, अला असां मुंहिंजो न आहे को बि, मुंहिंजी कल्ह शाम बांह कपे हले केरु खणी वियो, मां ॾिठो बि कोन, सुञातो बि कोन, हले केरु खणी वियो, मां पाण सूरनि में आहियां, वञा पियो डॉक्टर ॾे हिन महिल पटी कराइण, सो तुंहिंजा नौकर खणी आया आहिनि, मां हिन में चोरीअ में शामिलु न आहियां। हिन जो बादशाह जो हञ भणा, मुंहिंजी बोरी बि लाहियो, उठ बि मारियो, साईं बादशाह हुनजी वाणे जी बांह बि कटे वियो। भणा हीउ त को वॾो चोर आहे, ख़तरनाक। हिन वरी बादशाह ऐलान कयो बाबा जीअं बि चोरी कई आहे, जेतिरी बि कई आहे, कीअं बि कई आहे, उनखे माफ़ु आहे, जेकी ग़लती कई सा बि माफ़ु आहे। सिर्फ़ु मूंखे हाणे पंहिंजो चेहरो ॾेखारे त भणा हेॾो जवान पहलवान आहे, मुंहिंजी बादशाही बि संभाले ऐं मुंहिंजी धीउ सां बि शादी करे। हीअ साईं केर बि वेझो न पियो अचे। हलंदे हलंदे हे यार साॻियो ई आयुसि, चईंदी इहो सॼो कमु मुंहिंजो आहे। चई तुंहिंजो कमु? चई हा। चई त इहो उठनि जी इहो लाश इहो कीअं लाथी, इहो केरु हो? चई इहो बा कुराड़ो फलाणी कुराड़ी जो हुयो, सो तोॾो चोरी कयूं अचे पियो, ॾिठुमि त भणा हाणे बादशाह हे सुञाणींदो, इहो कुराड़ी बि माराईंदो, सो उअं बि हिनखे उअं ई मारी छॾींदो, छो न भला मुंडी लाहे छॾियांसि, पोइ उनखे सज़ा तुंहिंजे करे मां ई ॾेई छॾी। उन मुंडी लादियूं खयूं हली वियो, मां छा रायोमांसि। चई अच्छा इहा ॻाल्हि आहे, बाक़ी धड़ चयो कुराड़ी बार रोए पई ॾाढो, सफ़ा खट ते ऊंधा गोॾा करे कुटे पई वेठी। चयूं भला हाणे लाहे ॾियां त इहो बि धड़ बि उनखे लाहे ॾिनमि, सो इहो मुंहिंजो कमु आहे। चई उठंदो बोरियूं? चई साईं तव्हां पाण चैलेंज कयो, जेको उठंदो बोरी लाहींदो सो उनखे मां वॾो हीअं ई बादशाही ॾींदुमि, सो मूंखे बि कावड़ वठी वई, सो इहो मां कमु कयो। चई वाणी जी बांह छो खपे? चई साईं तव्हां बि ऐलान कयो, ज़िद कयो, ऐं वाणीअ बि शाम जे टाइम पाण ई निभाग खयो जो मुंहिंजे आम्हूं साम्हूं चढ़ियो। हुन बि बांह कढी सुरे ॾिनी त मां बि छा कयां, भला अधु कट ॾिनोमांसि। चई त हाणे सभु ॻाल्हियूं तुंहिंजियूं सचियूं, तूं बि सचो, हाणे बसि वधीक कम खे छॾ, तूं जहिड़ो पहलवान आहे मूंखे ज़रूरत आहे, त मुंहिंजी धीउ सां शादी कर तूं। बसि हे बि राज़ी थी वियो, साईं बादशाह जी धीउ सां शादी थी वियसि धूमधाम सां, साईं कंजरियूं कुसनि पियूं, ॿकरियूं नचनि पियूं, साईं वॾो धूमधाम सां सॼो अवाम अचियो, मां बि वियो हुउमि, पर बूटी बि नसीब न थी, कंजूस हो को, ॿुधई मूं मोटी आयासीं। साईं हाणे साईं हिन हे सां खणी पंहिंजी बादशाह वटि धीउ सां शादी करे हथी को थी वियो। हाणे छॾ वठि शरीफ़ भाउ खे त उहो वाणीअ वटि छा थो करे पियो, उते से हाणे 12 महीननि में को महीनो ॾेढ 15 ॾींहं रहिया वञनि। हाणे हिनखे यार खे ख़बर पई त मुंहिंजो भाउ जेको आहे सो हुनखे बादशाह जी धीउ सां शादी करे अधु बादशाहीअ जो भणा असां बादशाह थी विया, त मां खामखा वाणीअ वटि लोड़ियां पियो न। हिन भाउ खे बि फिफड़ी पेट में पई, अॼु हलंदो हलंदो वाणी ॾे वियो। वाणी खे चई साईं वाणिया मूंखे बसि टाइम नथो पूरो थी वियो आहे, कोन मूंखे पंहिंजो हिसाबु कर त मां वञा। चए भाई तुंहिंजे में 15 ॾींहं आहिनि, जे 15 ॾींहं पूरा कंदे तोखे हिसाबु किताब बि ॾींदुमि, अॻिते लाइ बि रखंदोमांइ। चए न बसि मां हुकुमड़ो वञणु थो चाहियां। हिन चयो वञणु थो चाहे त पर पैसा बि न ॾींदोमांइ, ऐं कन जो चोटी ऐं नक जी चोटी वठी ईंदोमांइ, इहो मुंहिंजो ऐद थियल आहे सॼे मुल्क सां, सो इहो कमु कंदोमांइ। हिन चए 2 टे ॾंदड़ा कढी जी भाउ जे शौक़ में खणी सोरे ॾिनो बादशाह खे, त हुनखे वाणीअ खे त बाबा लाहे पंहिंजो सोण पूरो कर त असां था वञूं। हिन बि थोरो रेड़ो कनडो ॾिनोसि, थोरो नकरो ॾेई हिनखे रत थोरो टेपो होॾो वहनि पिया, रत होॾो वहे पियो। हीअ वरी साईं उन महिल गंढड़ी खणी रवानो थी पियो भाउ ॾे। हलंदो हलंदो उन बादशाही में पुॻो, जंहिं महिल भाउ जे आम्हूं साम्हूं ॿाहिरि थिया त हिनखे भाउ जो ॾिठो त रत भणा नक मां वाड़े थो, कन मां वहे थो पियो। हे बर्दाश्त न थी, मिलिया अॻिले ई कोन, पुछा की न ॾे वार हिन तोसां अहिड़ी हालत कीअं कई आहे। चए त छॾ हिन ॻाल्हि खे, बसि चए ॿुधाए मूंखे। चए हीअं वियो हुअमि त हितां तव्हां मूं जान छॾाए, पर उते वञी वाणी एध रखियल होसि, सोचे पियो कन जी चोटी ऐं नक जी चोटी, मां बि तोखे ॿुधो त बादशाह थियो आहियां, मां बि रही न सघियुमि, कन ऐं नक चोटी कटराए पुॻो आहियां। हिन चयो त जहां ज़ाल खे चई इहो न बचियो। चई किथे वेठो आहे, कहिड़ो वाणी आहे? फलाणे बादशाही में वेठो आहे, फलाणे नाले सां।
चई बसि इन जी फिटी चई हे बि यार उन महिल ग़रीबाणा लटा पाए बादशाही लाहे ऐं गंढड़ी कुल्हे ते खणी वरी हीअ रवानो थी वियो भाउ जो प्लान वठणु हरामी। बादशाह हेले वियो सिधो सो वञी वाणीअ वटि पुॻो। चईं त मुस्लमान आहे? चईं हा वाणिया चईं मुस्लमान आहियां। चईं त नौकिरी कंदे? चईं हा आयो बाक़ी छा जले नौकिरी त कंदुमि न। हिन जो मुंहिंजे एद जी ख़बर अथई? चईं अलाए कहिड़ो एद आहे? चईं जेको 12 महीना कमाईंदो आहे त उनखे मां पैसा बि ॾींदो आहियां मज़ूरी बि ऐं अॻिते लाइ बि रखंदो आहियां। जेको 12 महीना न कमाईंदो आहे अॻिदमी भॼंदो आहे उनजो नक जी चोटी ऐं कन जी चोटी वढींदो आहियां। चईं मूंखे क़बूलु आहे मूंखे क़बूलु आहे। हिन टे चकर चयो। चईं अगरि 12 महीननि खां अॻे तूं कढियो त पोइ चईं तूं वरी नक जी चोटी ऐं कन जी चोटी मुंहिंजी कपजांइ। मूंखे कमु खपे मां छो कढंदोमांइ। हिननि ॿिन्हिनि वेद इक़रार करे छॾिया। हीअ सही वाणी वटि बीह वियो। राति ई पहिरीं साईं सुबुह सां खेर सां सुबुह थी वाणी चइसि भाउ मुंहिंजा ॿ कम। हिकु आहे ॾांदनि जो जोड़ो सो हर काइणो पवंदुई। ॿियो मुंहिंजो शहर में दुकानु आहे सो दुकान ते लटो कपिड़ो खपाइणो पवंदुई। जेको कमु तूं खणे हिन जो मां दुकान ते लटा खपाईंदुमि। चईं हरामीअ खे दस ॾे दुकानु ॾेखारे ऐं वाणियो पंहिंजी गॾेड़ीअ ते सामान रखी ऐं सौदे वापार ते हले वियो। बसि हे 2-3 मिंट गुज़री बाबा अची रड़ियूं करणु लॻो बा फलाणा टीरा मटीरा बा अचो सामान खणो माल ढोयो जंहिंखे पैसा आहिनि सो पैसा जी जंहिंखे न आहिनि सो पोइजी। हिनखे आर्डर थी वियो साईं जेको अवाम हुयो बाबा को लटो जोरा 2-2 3-3 बि खयूं पियो वञे बाबा पैसा त बाद में ॾियणा आहिनि न। बाबा 10-15 मिंटनि में सॼो दुकानु ख़ाली करे हिनखे जेका 2-3 रुपया मिलिया उहे टुवाल ऐं गंढड़ी ॿधी। हिनखे त रोज़ी कहिड़ी कोन्हे हिनखे रुॻो वाणीअ खे भॼाइणो भाउ जो प्लान वठिणो। देरी न कीअं उन महिल अची उहे गंढड़ीअ जा पैसा खणी टुवाल ऐं ॿधी ऐं वाणाणी वटि वियो। अॼु हीअ पैसा ॾिनईसि। चईं त मुसलमान यार 10-11 ई कोन थिया न हीअ हिनमहिल मोटी आयो आहे। हे जंहिं राति हंध में सुतल वञी उन में सुम्ही पियो। मां इहो पुछा की ॾे हवाले दुकानु ख़ाली हेतिरनि लखनि जो 1000 पैसा इहे गंढ में जेका अथई बाक़ी ॿिया रख त ॾियां पर ॾींदा। हिन वरी साॻे रिली छिके वरी सुम्ही पियो। वाणियाणी वेठी आहे। हाणे थोरी देरि थी शाम जो टाइम थियो त हाणे हीअ ॾिठईं त हाणे सुतो पियो आहे। हीअ साईं अची गॾु ॿधी वाणियूं ॾिसणु लॻो त भला केरु महिमान आयो मां इहो पुछां थी। चई तूं वारो मज़दूर आहे? चई दुकानु ख़ाली। चई पैसा? चई हीअ 2-3 टका ॾिना अथई। वाणे त ॾिठो त भणा के 1000 बि पूरो सारो न आहे जेको 10-12 हज़ार जो दुकानु हुयो ख़ाली। हिन साईं उथारियोसि। चई ॾे हवाले। चई त इहो दुकानु? चई दुकानु ख़ाली थी वियो। चई हा बाक़ी चई कुझु रख त ॾेई आवां ॾींदा पैसा काॾे वेंदा। हिन वाणीअ खे कावड़ आई हाणे छा करे साईं। चई लॻे थो हीअ मूंखे भॼाईंदो। वाणीअ खे दिलि में धको लॻो। खेर सां थी ॿी राति खेर सां थी सुबुह त हिनखे चई त बसि हाणे तूं न सुधरंदे तोखे मां हाणे ज़मीन जे कम में लोड़ाईंदुमि तॾहिं तूं सुधरंदे। हिनखे चई हीअ हर पियो अथई हू ॾांद बीठा अथई ऐं हीअ ॾांद गाॾी बीठी अथई माल जो जोटे ऐं रवानो थी कम खां शुरू थी। हिन 2-3 मिंट आरस बारस भॻा हेॾो होॾो। हिनखे बि वाणे खे बि वञिणो सौदो वापार ते गॾु तयारी कई हेॾो होॾो जेसि ताणी वाणियूं निकिरे पोइ हिकु वञी पंजारी खईं का वरी ॾांद खे जोटण जी तयारी कयईं त हीअ वाणियूं बि भला चई हाणे देरि थी थिए निकितो हे बि चई पाणे हाणे वेंदो कम ते ज़मीन ॾेखारे वियासीं। हीअ साईं वाणियो रवानो थी हलियो वियो। हिन जा सामान तयारु करे ॾांद जोटे बीठो ई कोन त वरी वाणाणी चयसि त एॾो मुस्लमान इहो काठियूं त मोट ते कयूं अॼु जाए। हिन जो हा छो न काठियूं छो न। हेॾे होॾे लूण वराई ॾिठी त बणाओ विको 2.5 किलनि जो कुआड़ो पियो आहे खणी शुरू थियो। शुरू कीअं अकेली ॾांद छोड़े ॿधी ऐं फीथे खे फीथा वढे जेको बि काठ जो सामान हुनजो हुयो सॼो वढे काठुनि जो खोड़ो करे ॾिनईसि माईअ खे। चईं हीअ छा थो करे? चईं अगल काठियूं पूरियूं थियनि वरी ॾांद गाॾी ॿी ठाराए ॾिजो त पोइ मां वरी साॻियो इहो हर काईंदुमि हाली काठियुनि जो त माना 2-3 महीना ई थियनि न। वॾो कोड़ हणी हिनखे ऐं सुकून सां वरी साॻे रिलीअ में वञी हंध में सुम्ही पियो यार।
वरी जो वाणियो आयो जो शाम ते मोटी ॾिठे त बना फीथा साईं वॾो सामान सभु सामान डांद गाॾी जो कटियो पियो आहे डांद उते ई बीठा आहिनि ॿधा ही यार उन ई खट ते सुतो पियो आहे जिते सुबुह सुतो पियो माईअ खां पुछा की ॾे हाल वाल चईं त इहो भाणे सुतो पियो त ऐं इहे ॾिसे थो डांद गाॾीअ सामान जा हाल हिन खे उथारी चईं त इहो मां अञा डांद गाॾी छोड़ी अञा वञमि ई कोन तुम्हारी माई सुरी खाई वई त काठियूं कयूं अचिजांइ मां चयूं भला पहिरियों काठियूं बाद में ॿियो कमु हे हाणे काठियूं थी वयूं हाणे बीठा राॾे त पोइ वञा हिन चयो त भणाणे मुस्लमान तूं मारे छॾियो बसि मूंखे तूं न खप चए तुंहिंजो एद करार थियल आहे चईं त एद करार जाई खपी न या चईं हा साईं हे त छुरी खणी ऐं वाणे बि चयो त भला हाणे न कई चोटी लाहे कन जी चोटी लाहे तूं जान छॾ मुंहिंजी पर हाणे बटन ॾियण में तूं ग़रीब कईं अथई हिन हथु विझी नक में अधु नक लाहे छॾियईंसि वरी कन जो अधु कन लाहे छॾियईंसि ही ॿई ट्वाल में ॿधियूं ऐं हिन खे भाउ ॾे रवानो थियो उन महिल ई सिधो पंहिंजे भाउ वटि पुॻो भाउ खे चईं ॾे हाल चईं 2 ॾींहंनि में नक ई कन लाहे आयोमांसि तूं अञा एतिरा महीना रहेंसि 2 ॾींहंनि में ही पिया ते भाउ जा कन ई नक लाहे पुॻोमांसि चई न सुधरंदी दुनिया ते शरीफ़ थी पर तूं मूंखे कीअं शरीफ़ थियणु न ॾिनो ॾाढो शरीफ़ थियुमि साईं ॿई भाउर ॾाढो उन बादशाह में सफ़ा धूमधाम सां रहण लॻा इहा कहाणी ते थी वई पूरी वधीक नेक्स्ट वीडियो तव्हांखे हिन ई चैनल ते मिलंदो सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम यालियूं